अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध दिशूद न्यूज़ टीवी। सिंध दिशूद न्यूज़ टीवी बुलेटिन में अव्हां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। तालका मोरो खां सिटी रिपोर्टर जानी जुमानी, कैमरामैन आरिफ अली यूसुफ ज़ई सां अॻूणे सूबाई वज़ीर कानून सूह ऐं सकावत जे सरदार ऐं डिविज़नल सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जी सालगिरह तकरीब सहाफ़ी ज़फ़रुल हक़ पावर पारां मोरो प्रेस क्लब में मल्हाई वई, जंहिंमें ख़ान डायरी नायब सदर पीपल्स पार्टी सिटी मोरो प्रेस क्लब मोरो सदर खुदा बख्श मेमण जुमानी बख्शल अहमद सूमर खान सोलंकी, नौजवान लेखक अदीब नूर सोलंकी, जानी जुमानी, बशीर अहमद बलोच, मंजूर लेगारी, मोहम्मद बख्श आलमानी, अजीज कोराई, नवाब अली असगर कोराई, जानी मोराई, वहीद रज़ाक मस्तोई ऐं ॿिया मौजूद आ। उन मौके ते केक पिण कटियो ऐं साबिक़ा वज़ीर कानून मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जे नेक तमन्नाउनि लाइ दुआ पिण घुरी वई। तकरीब के सहाफ़ी ज़फ़रुल हक़ पावर खिताब कंदे चयो त मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जे अचण सां साहिती परगणी में लातइदाद तरक़ियाती कम थिया आहिनि। ख़ान डायरीअ चयो त मोहतरम ज़ियाउल हसन लंजार अवामी सियासत जा नवां गस मुतारिफ़ कराया, जंहिंमें अवामी मसइलनि जो हल सां शहर जे तरक़ी पिण शामिल आहे। नौजवान अदीब नूर सोलंकीअ ॻाल्हाईंदे चयो त मोहतरम ज़ियाउल हसन लंजार अवामी ख़िदमत ऐं अवामी सियासत ज़रिए हितां जे सियासी माहौल खे तब्दील कयो आहे, जेको अवाम जे मुस्तक़बिल ऐं मोरो शहर जे बुनियादी रिथाबंदी करे शहर खे हिकु नओं रुख ॾिनो। इंशाअल्लाह मुस्तक़बिल क़रीब में मोरो शहर तरक़ीअ जे हवाले सां ख़ूबसूरत ॾेख ॾींदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध दिशूद न्यूज़ टीवी।